अस्सलाम वालेकुम हक मौजूद GSN जी लतीफ़ दोस्तों लतीफ़ात पारां हफ़्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हां जी ख़िदमत में तव्हां जो पंहिंजो लतीफ़ी साथी मेहराब लतीफ़ी हाज़ुर आहे। सभ खां पहिरियां लोचीन से लहन में ईंदड़ हफ़्ते जो लफ़्ज़ ॾींदासीं। ईंदड़ हफ़्ते जो लफ़्ज़ आहे गरथ। गाफ़ ते ज़बर, रे ते ज़बर, थे ते पेश, गरथ। दोस्तों तव्हां पंहिंजा जवाब मैसेंजर ते मैसेजिस जे वसीले या असांजे नंबर ते टेक्स्ट वसीले या कमेंट वसीले या असांखे कॉल करे या मैसेज करे या असांजे व्हाट्सएप नंबर ते वॉइस मैसेजिस जे ज़रिए तव्हां पंहिंजा जवाब ॾेई सघो था। जवाब ॾियण जो इहो तरीक़ो आहे त तव्हां इन ॾुखे लफ़्ज़ ते मुश्तमिल शाह जे रिसाले मां को बि वाई या बैत खणी उन बैत सां गॾु इन लफ़्ज़ जी माना बि लिखो ऐं अगरि तव्हां उन बैत ते पंहिंजे तरफ़ां मुकमिल सिटवार सम्झाणी या कंहिं बि तरह सां पंहिंजे तरफ़ां तशरीह बि करे मोकिले सघो था। दोस्तों लोचीन से लहन में गुज़रियल हफ़्ते जो असांजो लफ़्ज़ हो लींझ। लाम ते ज़ेर, ये ते जज़म, नून गुना, झे ते ज़बर। दोस्तों जीअं त लींझ वाहिद लफ़्ज़ आहे जंहिंजो जमा थींदो लींझूं। लींझ सां मनसूब शाह साईं जो हिकिड़ो बैत न पर हिकिड़ो मत आहे। उन मत जूं काफ़ी सिटूं आहिनि पर असां लींझ सां मुश्तमिल जेके 4-5 सिटूं आहिनि सिर्फ़ु उहे पढ़ंदासीं। शाह साईं फरमाए थो त छो ओगी छॾेई अर्त उलाणी, छो ओगी छॾेई अर्त उलाणे, जीअ जुसो वेह तहसी वाणे, तोबह तोबह कयो तंदु ताणे, लींझ भिड़े कढ छिनी छाणे, हरदम हक़ जी तंदु तंवार, चरखो चोरे कत का तार, चरखो चोरे कत का तार। दोस्तों इहो तो लींझ ऐं हाणे लींझ जो जमो आहे लींझूं। लींझूं सां मनसूब सुरकापायती जो ई हिकिड़ो बैत आहे। ओबींदे ऐबन जूं लींझूं कीन लिकाए, ॾाजे में ॾींदा कते मुक़ाबिल कपिड़ा। लींझूं मां हिते मुराद आहे सनड़ियूं ॻंढियूं कपह जूं तंदूं या उहे तंदूं जंहिंमें कचायूं हुजनि, जंहिंमें उणायूं हुजनि, जंहिंमें ऐब हुजनि। शाह साईं फरमाए थो त सुट कतींदे या ढेरीअ ते वेढ़ींदे कपह जूं सनड़ियूं तंदूं या ॻंढियूं ॻुझियूं न करे, छाकाणि त तोखे उहो ई हिसाब किताब मिलंदो जेको तो कमु कयो हूंदो या कपिड़ो उणियो हूंदो। शाह साईं हिननि बैतनि में असांखे ईमानदारी सां कमु करण जूं नसीहतूं करे थो, हिदायतूं करे थो। अचो त शाह साईं जे नसीहतुनि ऐं हिदायतुनि ते अमल कंदे पंहिंजे हर कारोबार में ईमानदारी सां कमु करियूं ऐं कामयाबियूं माणियूं।